शिकारपुर में अवां खे ख़बर ॾींदा हलूं। फ़कीर कमालुद्दीन मक्सी जी रिपोर्ट मुताबिक़ शिकारपुर सिंध हेल्थ केयर कमीशन के चेयरमैन डॉक्टर ख़ालिद शेख हाजी मोहम्मद सालिह शेख से गॾु शिकारपुर के शहर के तारीख़ी अस्पताल डोंगजी अस्पताल की विजिट कई। अहिड़ी विजिट करण दौरान सूबाई असेंबली के मेंबर इम्तियाज़ अहमद शेख जो मीडिया कोऑर्डिनेटर रही बख्श लारक बे साणनि गॾु रहियो, जै मुख़्तलिफ़ शोबन जो दौरो कयो। अस्पताल अमले का सेहत के सहूलतन बाबत मालूमात वरती। उन मौके ते सिंध हेल्थ केयर कमीशन के चेयरमैन डॉक्टर ख़ालिद शेख डोंगजी अस्पताल के कयल विजिट के हवाले से ॻाल्हाईंदे चयो त आऊं जस ॾियां थो म्यूनिसिपल कमेटी शिकारपुर इंतजामिया ख़ास तौर ते अॻूणे सूबाई वज़ीर मक़बूल अहमद शेख ऐं म्यूनिसिपल कमेटी शिकारपुर के चेयरमैन फयाज़ महमूद शेख के जस है, जिन तारीख़ी अस्पताल के आबाद करे एक सुठी अस्पताल ठाई शिकारपुर के अवाम के सेहत जूं सहूलतूं ॾिनियूं आहिनि। मूं जेका विजिट कई है उनमें मूंखे बेहतर सहूलतूं नज़र आयूं आहिनि। वालिदनि के पैगाम ॾियां थो त हू पंहिंजे ॿारनि खे पोलियो खां बचा जा फुड़ा पीआरनि ऐं मुख़्तलिफ़ बीमारियुनि जा टिका लगाइन। उन चयो त अस्पताल के वधीक सहूलतूं मुहैया करण लाइ असां सभिनी खे गॾिजी महिनत करणी पवंदी। उन चयो त मूं डोंगजी अस्पताल जा मुख़्तलिफ़ शोबा विजिट कया आहिनि, जंहिंमें सफ़ाई सुथराई सां गॾोगॾु हर ईंदड़ मरीज़ के इलाज जूं सहूलतूं मिलनि पियूं। उन चयो त इंसान ज़ात जी ख़िदमत करण असल इबादत आहे। Night time apply morning